ओम साईं राम। गुल टेटियूं। उदी जी महिमा ऐं भक्तनि खे दर्शन। संतनि जी कृपा दृष्टि सां असांजा कयल पाप नाश थी वेंदा। संतनि सां वार्तालाप करणु असां लाइ बिल्कुलु सुखदायक ऐं आनंददायक थींदो। संतनि में इहो भेदभाव नथो रहे त हीउ मुंहिंजो या हीउ तुंहिंजो। अहिड़नि संतनि सतगुरुनि जे कर्ज़ हिन जन्म में त छा पर अनेक जन्मनि में चुकाए की न सघिबो। बाबा जी दक्षिणा वठी उन मां घणो हिसो दान करे बाक़ी बचियल मां काठियूं घुराए रखंदा हुआ जे अखंड धूणी ॿारण जे ख़तब ईंदियूं हुयूं। धूणी जे भस्म खे उदी प्रसाद चवंदा हुआ जो सभिनी खे मोकिलाए वञण खे मुठ भरे ॾींदा हुआ। उदी भस्म मां बाबा जन असांखे इहा सिखा ॾींदा हुआ त जहिड़ी तरह भरियल काठी या कोयले जो ॿियो रूप भस्म आहे, तहिड़ी तरह ही शरीर ऐं संसार सुख आख़िर नाश थी भस्म जो रूप वठंदो। भस्म विराइण महिल चवंदा हुआ अंत में सभु खाक में मिली वेंदा। तंहिं करे ब्रह्म ई फ़क़्ति सत्य आहे ऐं जगत मिथ्या आहे। को बि कंहिंजो माउ पीउ या स्त्री सिर्फ़ु थोरे वक़्त लाइ आहे। हर को नंगो ऐं अकेलो अचे थो ऐं नंगो ऐं अकेलो वञे थो। मतिलबु त बाबा जन उदी जे द्वारा सत्य खे पकड़णु ऐं असत्य खे त्याग करण जी सिख्या ॾींदा हुआ। उदी ॾियणु माना वैराग वर्ती धारणु ऐं दक्षिणा याना वैराग वर्ती धारण जो सिद्धांत। वैराग ऐं त्याग खां सवाइ माया रूपी सागर पार करणु तमामु कठिन आहे। उदी प्रसाद ॾियणु या कंहिं भक्तनि खे निरड़ ते उदी भस्म लॻाइण वक़्तु बाबा जिन मधुर सुर में भॼन चवंदा हुआ। रमते राम आओ जी उदियों के गुणिया भर के जाओ जी। रमते राम आओ जी उदियों के गुणिया भर के जाओ जी। उदी द्वारा केतिरनि जी सिहत ठीकु थी, इज़ाफ़ा मिलिया, चिंता खां छुटकारो मिलियो ऐं संसारी लाभ पिणु प्राप्त थियो। नासिक जे श्री नारायण मोतीराम जानी बाबा जिन जो परम भक्त हो ऐं रामचंद्र वामन सौदक भक्त सां गॾु कमु कंदो हो। हिकु ॾींहुं श्री नारायण पंहिंजे माता सां वठी बाबा जिन जे दर्शन ते आयो त बाबा जी संदसि माउ खे चयो त हाणे तुंहिंजे पुट खे नौकिरी छॾे स्वतंत्र थी पंहिंजो कमु खोलणु खपे। बाबा जा वचन सच निकिता ऐं श्री नारायण नौकिरी छॾे हिकु उपहारगृह होटल आनंद आश्रम नाले खोली, जा बिल्कुलु ठीकु तरह हली। नारायण राव जे हिकु मित्र खे विछू ॾंगियो ऐं हू सूर में फटकणु लॻो। शिरडीअ में उदी भस्म लॻाइण सां कहिड़े बि सूर ग़ाइबु थी वेंदो हो, पर हिते नारायण वटि उदी हाज़िर कोन हुई। छा कयईं जो बाबा जे मूर्ति अॻियां जेका अगरबत्ती ॿरे रही हुई उन जी रख चपटी खणी बाबा जो नालो वठी ॾंग जे मथियां लॻाईं त हिन जो सूर सफ़ा लही वियो ऐं अॻे वांगुरु खिलंदो नचंदो घर वियो। ॿियो, बाबा जे भक्त बांदा खे ख़बर मिली त संदसि धीअ खे प्लेग जी गोरी निकिती आहे। हिन यकदमि नाना साहिब चंडूकर वटि माण्हू मोकिले उदी घुराए वठी। होॾां नाना साहिब पंहिंजे पत्नी समेत कल्याण वञण जी तयारी करे रहियो हो। नाना साहिब वटि बि उदी भस्म कोन हुई। छा कयईं जो रस्ते तां धूड़ खणी साईं बाबा जो ध्यानु धरे सहायता करण जी प्रार्थना करे पंहिंजे पत्नीअ जे मस्तक ते लॻाईं। उदी वठण वारो माण्हू इहो सॼो नाटक ॾिठो। जॾहिं मोटी आयो तॾहिं श्री बांदा ॿुधायसि त थोरो ई वक़्तु थियो त माण्हू ख़बर खणी आयो आहे त तुंहिंजी धीअ जी गोड़ी में सूर काफ़ी फ़ाइदो रसियो आहे ऐं लहंदी पई वञे। मतिलबु त सहायता जे प्रार्थना करण ते बाबा जी छोकिरी जी प्लेग जी गोड़ी ते अहिड़ो अज़गैबी हथु घुमायो ऐं उदी हईं जो संदसि धीअ यकदमि फ़रैत महसूसु कयो। 1904 में नाना साहिब चांदोरकर खानदेश ज़िले में जामनेर जो ममलदार हो, जो शिरडी खां अटकल 100 मील दूर आहे। हिन जी धीअ महीना ताईं गर्भवती हुई ऐं वहम जो वक़्तु अची भरियो हो, जंहिं करे ॿिनि ॾींहंनि खां वहम जे सूर जी पीड़ा भोॻे रही हुई। नाना साहिब हर मुमकिन कोशिशि कई त तकलीफ़ घटि थिए, पर वरियो कुझु कोन। आख़िर बाबा जो ध्यानु धारे संदसि सहायता जी प्रार्थना कयईं। ठीकु उन वक़्तु शिरडी मां रामगीर बुआ पंहिंजे घर खानदेश मोटी रहियो हो। बाबा जी हिन खे घुराए चयो त जामनेर में थोरो वक़्तु लही हीअ उदी ऐं आरती श्री नाना साहिब खे ॾींदो वञिजांइ। रामगीर बुआ उत्तर ॾिनो त बाबा जी मूं वटि खीसे में सिर्फ़ु 2 रुपया आहिनि
जो भाड़ो त जलगांव ताईं मस पूरो थींदो ऐं पोइ 30 मील परे जामनेर में पहुचणु मूं लाइ असंभव थींदो। हुन ते बाबा जी चयसि त फ़िक्र न कर, राम सभु सवली कंदो। ऐं भगत शामा खां माधव अड़खड़ जी ठहियलु आरती जो नक़ुल कराए नाना साहिब ॾांहुं उधी समेत ॾियारे मोकिलियऊं। भक्तनि खे दर्शन। बाबा जे वचननि ते विश्वास रखी रामगीर बुआ शिरडी मां रवानो थियो ऐं राति जो अटकल 2 बजे जामनेर पहुतो। ओॾीमहिल संदसि खीसे में सिर्फ़ु 2 आना बचियलु हुआ ऐं ॾाढो मायूस थियो त खानदेश कीअं पहुचंदुसि। एतिरे में संदसि कन ते आवाज़ु पहुतो त शिरडी मां आयल बापूगीर केरु आहे। हिन वॾे वाके जवाबु ॾिनो त मां शिरडी मां आयल बापूगीर आहियां। चपरासी खेसि ॿाहिरि वठी आयो ऐं सुठे ऊचे टांगे में विहारे चयईंसि त मां नाना साहिब चंदोकर जो चपरासी आहियां। टांगे बदल सुठा घोड़ा टांगे खे तेज़ काईंदा हलिया ऐं सुबुह जो सवेल हिकु नाले जे वेझो पहुची घोड़नि खे पाणी पीआरण लाइ बीठा। चपरासी बि रामगीर बुआ खे चयो त अचो थोरो जलपान करे थकु दूरि करियूं, पर हिन जी ॾाढ़ी ऐं मुछूं मुस्लमान वांगुरु कतरियल ॾिसी ऐं ड्रेस पिणु मुस्लमानी ॾिसी जलपान करण खां इनकार कयईं। इन ते चपरासी चयुसि त मां ॻोढ़ाल जो खत्री हिंदू आहियां। हीउ खानो बि नाना साहिब अव्हां लाइ ॾिनो आहे, तंहिं करे अव्हांखे कोई एतिराज़ या शक करणु न घुरिजे। उन जी ख़ातिरी मिलण ते ॿिन्ही जलपान कयो ऐं पोइ वरी टांगे ते चढ़ी प्रातकाल वटि जामनेर में पहुता। रामगीर बुआ पासेरो वञी पेशाब कयो। जॾहिं मोटियो तॾहिं ॾिठाई त न चपरासी आहे, न टांगो ऐं न टांगे हलाइण वारो। अज में डप विचां वात मां अख़र ई कोन पियो निकिरेसि। जल्द ई विख खणी कचहरी में पूरी जांच करण लाइ पहुतो, पर उते ख़बर मिलियसि त मामले घर वियो आहे। संदसि घर वियो ऐं चयईं त मां शिरडी मां बापा जी जी आरती ऐं ऊधी भस्म खणी आयो आहियां। उन वक़्तु मैना ताई जी हालति बिल्कुलु गंभीर हुई ऐं मथां आरती ऐं भस्म मिलियनि। नाना साहिब चंदोरकर पंहिंजे स्त्री खे चयो त ऊधी पाणी में मिलाए अवल धीअ खे पीआर, पोइ आरती कर त बाबा जी जी कृपा सां खेसि ज़रूरु फ़ुरायत थींदी ऐं आरामु मिलंदो। पतीअ जे चवण मूजिबि पत्नी वञी साॻियो कयो। थोरे वक़्त में पुत्री जी तकलीफ़ लही वई, पर वरी जॾहिं रामगीर बुआ खां ॿुधाईं त कीअं खेसि चपरासी अची स्टेशन ते गॾियो ऐं फ़ुरायती टांगे में हिते वठी आयो, तॾहिं पति पत्नी ऐं पुत्री टिनी जा अजब में वात ई फाटी विया ऐं धन साईं बाबा जी धुनी हणणु लॻा। भगत नारायण राव खे पिणु बाबा जी जो दर्शन करण जो 3 भेरा सौभाग्य मिलियो। 1918 में बाबा जिन जे लीन थी वञण खां 3 साल पोइ नारायण राव शिरडी में वञण ते चाहियो, पर किन सबबनि करे वञी की न सघियो, छो त बाबा जिन खां पोइ 1 साल अंदरि ई हू चङो बीमार थी पियो। जॾहिं दवाउनि मां को फ़ाइदो कोन पियुसि, तॾहिं ॾींहं राति बाबा जी जो ध्यानु धरणु शुरू कयईं। त हिकु राति सुपिने में ॾिठईं त बाबा जन हिकु गुफ़ा मां ॿाहिरि निकिरी आया आहिनि ऐं मूंखे धीरज ॾेई चयऊं त घबराइजे न, सुभाणे खां वठी तोखे आरामु ईंदो ऐं 2 हफ़्तनि अंदरि तूं हलणु चलणु शुरू कंदे। नारायण राव जो चवणु आहे त बराबरि 2 हफ़्तनि अंदरि मां ठीकु थी वियुसि। हिते सुवालु पैदा थो थिए त देह छॾण खां पोइ बाबा जन साॻी देह में दर्शन कीअं ॾेई सघिया। जवाबु आहे त संत हमेशह अमर आहिनि। उहे पंहिंजे आत्मशक्तिअ सां किथे बि पहुची पंहिंजनि भक्तनि खे सहायता करे सघनि था। हू परमात्मा वांगुरु हरदम हाज़ुर हज़ूर आहिनि। 1917 में मुंबई जो संत बाल बुआ, जंहिंखे अॼुकल्ह जो तुकाराम करे चवंदा आहिनि, उहो शिरडी में आयो। जॾहिं बाबा जिन खे प्रणाम कयो त बाबा जिन चयुसि त तोखे मां चइनि विरहनि खां सुञाणां। संत बाल बुआ खे अजब लॻो त मां शिरडी में पहिरियों दफ़ो आयो आहियां, पोइ 4 सालनि खां सुञाणण जो वचन बाबा जिन कीअं था कढनि। ख़्यालु कंदे कंदे खेसि यादगिरी आई त 4 साल अॻु बम्बईअ में हू बाबा जिन जे मूर्तीअ खे बराबरि नमस्कार कयो हो। तंहिं ते बाबा जिन सर्वज्ञानी ऐं सर्वव्यापक सम्झी मन ई मन खेसि नमस्कार कयो। मतिलबु त मूर्ति खे नमस्कार करण बि दर्शन करण जे बराबरि आहे। अन्ना साहिब जॾहिं थाणे में ऑफिसर हो, तॾहिं खेसि भिवंडी तरफ़ गश्त ते वञिणो पियो, जितां 1 हफ़्ते में मोटणु नामुमकिन हो। संदसि घर में पर पुटु मंझंदि जे वक़्तु 3 ॾींहं हिकु फ़क़ीर आयो, जंहिंजी शिकिल बाबा जी जहिड़ी पई लॻे। श्रीमती कुलकर्णी ऐं संदसि ॿारनि हुन फ़क़ीर खां पुछो त अव्हीं शिरडी वारा साईं बाबा त कीअं न आहियो। जवाबु मिलियो त मां साईं बाबा जो हिकु आज्ञाकारी सेवक आहियां ऐं संदसि ई आज्ञा सां अव्हांजी कुशल कल्याण पुछणु आयो आहियां। हाणे कुझु दक्षिणा ॾियो। श्रीमती खेसि 1 रुपयो कढी ॾिनो, जो वठी फ़क़ीर खेसि ऊधी भस्म जी हिकु पुड़ी ॾेई चयो त हिन खे पूजा वारी मूर्ति सां गॾु रखिजो। ईअं चई हू फ़क़ीर हलियो वियो।
होॾां भिवंडी में अपा साहिब जो घोड़ो बीमार थी पियो, जंहिं करे हू वधीक गश्त ते न वञी सघियो ऐं वापसि घरु मोटियो। जॾहिं संदसि पत्नीअ खे फ़क़ीर जे अचण वारी ॻाल्हि ॿुधाई त संदसि मन में अशांति ऐं अरमान थी पियो त मां फ़क़ीर जे दर्शन खां ख़ाली रहिजी वियुसि। हिन खे 1 रुपयो दक्षिणा ॾियणु ठीकु न आहे। मां खेसि घटि में घटि 10 रुपया ज़रूरु ॾियां हा। उन ख़्यालु विचां फ़क़ीर ॻोल्हे लहण लाइ सॼो शहर फिरियो, पर ॾिसण में कीन आयुसि। तॾहिं बाबा जा वचन यादि आयसि त भूखे रह कर ईश्वर की प्राप्ति नहीं हो सकती। यकदमि घरु अची भोजन करे पोइ वरी पंहिंजे दोस्त चितले सां गॾु घुमणु निकितो ऐं थोरो ई परियां हिकु फ़क़ीर ईंदो ॾिठईं, जो खेसि घर वारनि ॿुधायो हो त हिन शिकिल जे बाबा वांगुरु पई लॻे। लेकिन फ़क़ीर ख़ुदि हथ डिगिड़े संदसि दक्षिणा घुरी त अन्ना साहिब यकदमि खेसि रुपयो कढी ॾिनो। फ़क़ीर वधीक घुरियो त 2 रुपया ॿिया ॾिनई। फ़क़ीर खे हुन ते बि संतोष कोन थियो ऐं वधीक घुरियईं। अपा साहिब पंहिंजे दोस्त खां 3 रुपया उधारा वठी फ़क़ीर खे ॾिना, त बि वधीक घुरणु लॻो। अपा साहिब चयसि त मूंसां गॾिजी घरु हलो त तव्हांखे ॾियां। घरु अची हिन 3 रुपया ॿिया बि ॾिना, यानी कुल 9 रुपया फ़क़ीर खे मिलिया, त बि राज़ी कीन थियो। तॾहिं अपा साहिब चयसि त मूं वटि हाणे 10 रुपयनि जो नोट आहे। फ़क़ीर खांसि नोट वरितो ऐं 9 रुपया वापसि ॾेई हलियो वियो। मतिलबु त अपा साहिब जेको मन में 10 रुपयनि ॾियण जो संकल्प कयो हो, सो संदसि पूरो थियो ऐं मोट में बाबा फ़क़ीर जे शुभ हथनि सां सुपर्श कयल 9 रुपया खेसि मोटी मिलिया, यानी बाबा जिन जी 9 प्रकारनि जी नवेदा भक्ति प्रदान थी। पर जॾहिं फ़क़ीर खां मिलियल ऊधी जी पुड़ी खोलियऊं त हुन में फूल जा पन ऐं चांवर पियल हुआ, से सोका करे रखियऊं। कुझु वक़्त खां पोइ जॾहिं शिरडी में विया तॾहिं बाबा जिन खे पंहिंजो हिकु वार पिणु ॾिनो। अपा साहिब उहो वार, फूल जा पन ऐं चांवर कढी तावीज़ या रक्षा ठाहे हमेशह पंहिंजे कढ़ाई में ॿधंदो हो, छो त खेसि बाबा जिन जी ऊधीअ जी शक्ति जी साबिती मिली। ऊधी मिलण खां अॻे संदसि पघार 40 रुपया हो, पर ऊधी मिलण खां पोइ हिन जो पघार वियो वधंदो ऐं इज़ाफ़ो पिणु मिलंदो वियो। तंहिंसां गॾोगॾु संदसि आत्मिक उधारो पिणु थींदो वियो ऐं हिन जा भाग खुली पिया। ओम साईं राम। कुल टेटियों पूरो थियो।